थिस्सलुनीयो जो 2 अध्याय ऐं 15 वचन पढ़ंदासीं। त अचो हे वचन पढ़ूं। इन्हीअ करे हे भाउर स्थिर थियो ऐं जेकियूं जेकियूं ॻाल्हियूं तव्हां चाहे वचन या ख़त द्वारा असां खां सिखियूं आहिनि हुननि खे थामे रहियो। पौलुस हुननि ॻाल्हियुनि जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे जेकियूं हुननि खे हुन वक़्तु सेखारियूं जॾहिं उहो हुननि सां गॾु हुयो। उहो परमेश्वर जो वचन ई आहे जेको हिकिड़े विश्वासीअ खे बीहण ऐं स्थिर थियण में मदद कंदो आहे। हाणे अॻिते वधंदे असां 2 थिस्सलुनीयो जो 2 अध्याय ऐं 16 ऐं 17 वचन पढ़ंदासीं। त अचो पढ़ूं 2 अध्याय ऐं 16 ऐं 17 वचन। असांजो प्रभु यीशु मसीह पाण ई ऐं असांजो पिता परमेश्वर जंहिं असां सां प्रेम रखियो आहे ऐं अनुग्रह सां अनंत शांती ऐं उत्तम आशा ॾिनी आहे तव्हां जे मननि में शांती ॾे ऐं तव्हां खे हर हिकु सुठे कम ऐं वचन में दृढ़ करे। प्रभु यीशु मसीह असांजे दिलनि में आराम या शांती ऐं दिलासो आणींदो आहे। उहो हीअं हुन जे वचन द्वारा कंदो आहे। हुन जो वचन असांखे हर सुठे कम ऐं वचन में स्थापित कंदो। परमेश्वर जे वचन जो अभ्यास असांखे प्रभुअ जे कम जे तरफ़ वठी वेंदो। परमेश्वर जो वचन असांखे छड़ो आराम ई न ॾींदो पर असांखे शुद्ध बि कंदो, तव्हां खे स्थापित कंदो, दृढ़ कंदो। हिन जो मतिलबु आहे त असांखे परमेश्वर जे वचन में पंहिंजी जड़ पकी करणी आहे ताकी असां हर हुन सिद्धांत जे हवा जे झोके में वहींदा कोन वञूं। असांजा मन ऐं दिल हुन ते ई केंद्रित हुजनि। हीअं करण सां असां हलंदड़ फैशन या रुचीअ जे पुठियों कोन भॼंदा रहंदासीं ऐं असां हर हुन किताब खे पढ़णु कोन चाहींदासीं जेकी बाज़ार में नई निकिरे थी। न ई असां हुन नंढे नंढे कोर्सनि लाइ भॼंदा नज़र ईंदासीं ताकी छड़ो हुन वक़्त ते बदिजी बीहूं। असांखे विश्वास में दृढ़ थियणो आहे। उहो परमेश्वर जो वचन ई पोइ तव्हां खे परमेश्वर जे कम जे तरफ़ वधाईंदो। अॻिते 3 अध्याय में असां ॾिसंदासीं त विश्वासियुनि खे पंहिंजी हालत ऐं कम में बि स्थापित रहणु घुर्जे। अगरि तव्हां मसीह जे अचण हिन ते पंहिंजे प्रेम जे बारे में घणो ई ॻाल्हायो था पर परमेश्वर जे वचन जो अभ्यास नथा कयो त तव्हां पंहिंजे पाण खे ई धोखो ॾेई रहिया आहियो। पोइ तव्हांजो विश्वास तव्हांजे ज़िंदगीअ में ॾिसणु कोन ईंदो ऐं मनोभाव तव्हां खे कमु कोन कराईंदो। अगरि तव्हां सच में विश्वास कयो था त मसीह अची रहियो आहे त तव्हां हिन लाइ कमु करण में बिल्कुलु व्यस्त थी वेंदव। तव्हां हिकिड़े ॾींहुं हुन खे हिसाब ॾियण वारा आहियो। अगरि उहो सुभाणे ते अचे थो त अॼु असांखे व्यस्त थी वञिणो आहे। असांखे पंहिंजा कंध दरीअ खां ॿाहिरि कढी या नक मथे स्वर्ग जे तरफ़ करे बि हुन जो अहिड़े नमूने इंतज़ारु कोन करणो आहे बल्कि असांखे पंहिंजी नज़र हर तरफ़ फेराईंदे हुन जो हिते हेठि कमु करणो आहे। इहो करण ई उहो सभिनीनि खां वॾो सबूत आहे त असां हुन जे अचण ते विश्वास कंदा आहियूं। हाणे असां 2 थिस्सलुनीयो जो 3 अध्याय पढ़ंदासीं। 2 अध्याय हिन असूलियत ते ख़तमु थियो त विश्वासियुनि खे वचन में स्थापित थियल हुजणु खपे। परमेश्वर जे वचन में पौलुस हिन ॻाल्हि जे बारे में भी ॻाल्हायो त परमेश्वर ई असांजे दिल में शांती आणींदो आहे ऐं असांखे हर सुठे वचन ऐं कम लाइ स्थिर कंदो आहे। हिन जो संबंध प्रभु यीशु मसीह जे व्यक्तित्व सां वफ़ादार थियण सां आहे। वरी 2 अध्याय जे 13 ऐं 14 वचन में पौलुस असांजे मसीह में हुन अद्भुत जाइ जे बारे में भी ॻाल्हाई। असां चुनियल आहियूं छो त परमेश्वर
आदिअ खां ई तव्हांखे चुनी छॾियो आहे त आत्मा जे द्वारा पवित्र थी करे ऐं सच ते विश्वास करे उद्धार पायूं ऐं असां परमेश्वर द्वारा सॾिया विया आहियूं त तव्हां असांजे प्रभु यीशु मसीह जी महिमा खे प्राप्त कयो। इहो ॾाढी उत्तेजित ऐं रोमांचक ॻाल्हि आहे। हाणे हिते 3 अध्याय में पौलुस चवे थो त विश्वासी हुजण जे नाते असांजी कुझु ज़िमेदारियूं आहिनि। पौलुस जीअं एफिसियन जे 4 अध्याय जे 1 वचन में एफिसियन जे विश्वासियुनि खे चयो, जंहिं बुलावट सां तव्हां सॾाया विया हुयो हुन जे योग्य हलत हलो। हाणे पौलुस थिस्सलुनियन जे विश्वासियुनि खे साॻी ई ॻाल्हि चई रहियो आहे। त अचो पढ़ूं 2 थिस्सलुनियो जो 3 अध्याय ऐं 1 ऐं 2 वचन। आख़िर में हे भाउर, असां लाइ प्रार्थना कंदा कयो त प्रभुअ जो वचन हीअं जल्दी फैले ऐं महिमा पाए जीअं तव्हां में थियो ऐं असां टेढ़े ऐं दुष्ट माण्हुनि खां बचियल रहियूं, छो त हर हिक में विश्वास कोन्हे। उहो हिते चई रहियो आहे त परमेश्वर जो वचन हिकिड़े विश्वासीअ खे हिन दुष्ट जग जे साम्हूं हलण में मदद कंदो आहे। आख़िर में हे भाउर, पौलुस हिन ख़त जे अंत ते अची पहुतो आहे। असां लाइ प्रार्थना कंदा रहियो। प्रार्थना हिकु शइ आहे जंहिंमें हर विश्वासी शामिल थी सघंदो आहे। मूंखे नथो लॻे त प्रार्थना इहो आत्मा जो हिकु दान आहे। प्रार्थना अहिड़ी शइ आहे जेकी हर विश्वासीअ खे करणु खपे। अगरि कंहिं बि ॻाल्हि खे सफल थियणो आहे त हुन लाइ प्रार्थना जी पुठ हुजणु ज़रूरी आहे। हर सफल ख़ुशख़बरीअ जे प्रचारक, वचन जे प्रचारक ऐं वचन खे सेखारण वारे जे पुठियों उहे माण्हू आहिनि जेके हुननि लाइ प्रार्थना करे रहिया आहिनि। पौलुस थिस्सलुनियन वारनि खे इहा प्रार्थना करण लाइ चई रहियो आहे त प्रभुअ जो वचन जल्दी फैले। पौलुस जी सेवकाई बिल्कुलु अलॻि हुई। उहो हिकु सेवक हुयो। उहो अॼु जे ख़ुशख़बरीअ जे प्रचारक जहिड़ो हुयो। असल में नए नियम जे किताब में हिकिड़े ख़ुशख़बरीअ जे प्रचारक खे सेवक सॾियो वियो आहे। पौलुस हिकिड़ो पालक या रेढार बि हुयो ऐं वचन खे सेखारण वारो शिक्षक बि हुयो। हुन उहे सभी पद पूरे नमूने निभाया ऐं थिस्सलुनियन जे तरफ़ बि पूरे तरीक़े सां इहे निभाया। हुन हुतों जे माण्हुनि खे मसीह जे तरफ़ अगुवाई कई हुई। हुन हुननि खे सेखारियो बि ऐं हाणे उहो ख़तनि जे द्वारा हिकिड़े रेडार जो कमु निभाए रहियो हुयो। उहो हुननि खे छड़ो वचन मां आदेश या सिख्या ई कोन ॾेई रहियो हुयो, पर उहो हुननि खे दिलासो ॾियण जी ऐं सलाह ॾियण जी बि कोशिश करे रहियो आहे। हिकु ॻाल्हि में उहो हुननि जी सहभागिता घुरे थो ऐं उहा आहे प्रार्थना। असां लाइ प्रार्थना कंदा कयो त प्रभुअ जो वचन हीअं जल्दी फैले ऐं महिमा पाए जीअं तव्हां में थियो। तव्हां अॼु पौलुस लाइ प्रार्थना नथा करे सघो, पर तव्हां मुंहिंजे लाइ ज़रूरु प्रार्थना करे सघो था ऐं हुननि घणनि ई सेवकनि लाइ प्रार्थना करे सघो था जेके वचन जो प्रचार करे रहिया आहिनि। मां तव्हांजी हिन प्रार्थना जो क़दुरु कंदुसि त प्रभु जो वचन जीअं मुंहिंजे द्वारा ॿाहिरि वञे थो त उहो फैलिजी वञे ऐं महिमा पाए। परमेश्वर जे वचन खे अॼु ऊंचो उथाइण जी घुर्ज आहे। प्रार्थना कयो त माण्हू पंहिंजी ज़िंदगियुनि में परमेश्वर जे वचन खे ऊंचो उथारनि। मूंखे इहा ॻाल्हि तकलीफ़ ॾींदी आहे ऐं परेशान कंदी आहे त उहे माण्हू जेके परमेश्वर जे वचन में विश्वास करण जो दावो कंदा आहिनि, उहे पाण ई हुन जे तरफ़ ॾाढो थोरो ध्यानु ॾींदा आहिनि। प्रार्थना कयो
त अगरि माण्हू परमेश्वर जे वचन ते विश्वास करण जो दावो कनि था त उहे हुन में वञी इहो ॾिसनि त उहो छा थो चए। मुंहिंजा दोस्त, मां तव्हांखे तव्हांजे पालक या अगुआ लाइ प्रार्थना करण लाइ प्रेरित करण थो चाहियां। मूंखे तव्हांखे इहो ॿुधाइण ॾियो त मां इहो ॼाणींदो आहियां त अगुआ थियणु कलीसिया जो रेडार थियणु छा थींदो आहे। वॾी वॾी सभाउनि में बाइबल जी सिख्या ॾियणु छा थींदो आहे, हे बि मां ॼाणा थो। विश्वास कयो, सभा आयोजित करण खां अञा वधीक मुश्किल आहे हिकिड़ी कलीसिया जो पालक थियणु या हुन जो रेडार थियणु। हिकिड़े पालक या रेडार मथां ॾाढी घणी ज़िमेदारी हूंदी आहे, छो त असल में हुन खे हेरनि माण्हुनि सां निपटणो पवंदो आहे जेके हिकिड़े तरीक़े सां हटी या अनुचित हूंदा आहिनि। पौलुस प्रार्थना चाहे थो ताकि उहो टेड़नि ऐं दुष्ट माण्हुनि खां बचियल रहे। छा तव्हांखे इहा ख़बर आहे त कलीसिया में दुष्ट माण्हू बि आहिनि? हिकिड़े पालक जो हेरनि माण्हुनि खां बचण जी घुर्ज आहे। ख़ुशख़बरीअ जो प्रचार करण वारे जो कमु हिकिड़े प्रसूति विज्ञान चिकित्सक जहिड़ो आहे। उहो हिकिड़े नंढे ॿार खे मुक्ति ॾियारे जग में आणींदो आहे ऐं इहा हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे। पर पोइ उहो हुन नंढे किके खे ॿिए डॉक्टर जे हथ में ॾींदो आहे जेको इहा जांच कंदो आहे त ॿार जो खाधो पीतो बरोबरु आहे या न, छा उहो बरोबरु ओघराई वठे थो या न, वग़ैरह वग़ैरह। पालक भी हेड़े ई हिकिड़े डॉक्टर वांगुरु आहे। हुन नाज़ुक संतनि ऐं नए मसीही विश्वासियुनि सां हुन खे ई निपटणो पवंदो आहे। इहो ॾाढो ई मुश्किल कमु आहे। मूंखे पंहिंजे दिलि में हेरनि पालकनि लाइ ॾाढो महसूसु थींदो आहे। जॾहिं असां वॾी सभाउनि में वेंदा आहियूं त असां कुझु अद्भुत पालकनि सां गॾिजंदा आहियूं। मूंखे अहिड़ी कलीसिया में ई वञणु भाईंदो आहे जिते पालक परमेश्वर जे वचन जो ई प्रचार कंदो आहे, हुन जी ई सिख्या ॾींदो आहे ऐं परमेश्वर जे लाइ थमी बीहंदो आहे। सिके जो ॿियो पासो ॾिठो वञे त अहिड़े नमूने जा ई पालक आहिनि जेके मूंखे पंहिंजो मंच तां प्रचार करणु ॾींदा। हिकिड़े प्रचारक हिकिड़ी कलीसिया छॾंदे वक़्तु पंहिंजी ज़ाल खे चयईं, असां हिते हिन कलीसिया में हिकु हफ़्ते में हिकु अद्भुत सेवकाई जो अनुभव कयो। असां हिते हिकु हफ़्तो रहियासीं ऐं मूंखे लॻे थो त इहे माण्हू अद्भुत आहिनि ऐं हुननि खे बि लॻंदो आहे त मां अद्भुत आहियां। हुननि खे मुंहिंजे बारे में वधीक जानकारी कोन हूंदी, पर मां हुननि खे ॼाणे वरितो आहे। हुन पालक चयईं त मां हुन जी मदद कई, पर उहो ई आहे जेको सॼो बोझ ऐं वज़न पंहिंजे मथां खणी हली रहियो आहे। उहो आहे जंहिंखे मुश्किलियूं आहिनि। मां त बसि ॿुधी हलंदो थी थो वञा। असूलत में हिकिड़े ख़ुशख़बरी जे प्रचारक जो या बाइबल जी सिख्या ॾियण वारे शिक्षक जो कमु हिकिड़े पालक जे कम खां घणो सवलो आहे। पौलुस प्रार्थना जी घुर्ज ॾेखारी ताकि उहो टेड़नि ऐं दुष्ट माण्हुनि खां बचियल रहे। मूंखे लॻे थो त ख़ुशख़बरी जे प्रचार खे ॿियनि ॻाल्हियुनि खां वधीक कलीसिया जा ई माण्हू बाधायूं विझंदा आहिनि। हिकिड़े प्रचारक ॿुधाई त कंहिं बि उद्योग या दारूअ जे अॾे या गुंडनि जे गैंग हुन ते हमिलो कोन कयो आहे जेसिताईं त हुन जी पंहिंजी ॼाण आहे, पर कलीसिया में जेके छरो नाले जा संत आहिनि हुननि हुन ते वार कयो। उहे हिकिड़े पालक खे घणो ई सहन कराईंदा आहिनि। इहा ॾाढी ई ख़राबु ॻाल्हि आहे त असां मिलाप करे निश्चय ते पहुची परमेश्वर जो वचन ॿाहिरि कोन था कढूं। हाणे जॾहिं उहो चवे थो
त हर हिक में विश्वास कोन्हे त उहो हुन सचे विश्वास जे बारे में चई रहियो आहे। यानी उहे माण्हू प्रेरितनि द्वारा सेखारियल सिद्धांतनि खे झले कोन बीहंदा आहिनि। कलीसिया जी नींव प्रेरितनि द्वारा ॾिनल सिद्धांतनि ते संभलंदी आहे। असांखे इहो ई प्रचार करणो आहे ऐं सेखारियो आहे। मसीह जे अचण जे सच खे ऐं हुन जे अचण ते प्रेम करण इहा हिकु ॻाल्हि आहे, पर हुन महान सच लाइ उचित या सही हलत हलण ॿी ॻाल्हि आहे। पौलुस थिस्सलुनियन खे हिन ई ॻाल्हि जे बारे में लिखी रहियो आहे। अगरि असां सच में हुन जे अचण ते प्रेम रखंदा आहियूं त असां इहो परमेश्वर जे वचन सां असांजे रिश्तो द्वारा ऐं असांजे हिन ज़िंदगीअ में हलत द्वारा साबित कंदासीं। हाणे अॻिते वधंदे असां ॿिए थिस्सलुनियो जो 3 अध्याय ऐं 3 वचन पढ़ंदासीं। पर प्रभु विश्वास योग्य आहे, उहो तव्हांखे दृढ़ता सां स्थिर कंदो ऐं हुन बुराईअ या दुष्ट खां बचाए रखंदो। इहो केॾो अद्भुत आहे। मां हुन खे केॾा दफ़ा निराश कयो आहे, पर हुन मूंखे कॾहिं बि निराश कोन कयो आहे। उहो विश्वसनीय आहे। उहो हमेशह विश्वास योग्य आहे। मसीही विश्वासियुनि खे इहो नंढो वचन मज़बूतीअ सां झले रहणु खपे। प्रभु विश्वास योग्य आहे ऐं उहो तव्हांखे दृढ़ता सां स्थिर कंदो। मसीही विश्वासियुनि खे स्थिर या स्थापित थियल हुजणु घुर्जे। हाणे हिन वक़्त ते घर जी हालति बिगड़ियल आहे, कलीसिया जी हालति बिगड़ियल आहे, विश्वासियुनि जी ज़िंदगीअ जी हालति बिगड़ियल आहे। असांखे स्थापित स्थिर रहणु खपे। तव्हां हिकिड़ो विश्वासी हुजण जे नाते स्थापित कीअं था थी सघो? परमेश्वर जे वचन वटि अचण सां ऐं हुन खे पंहिंजे ज़िंदगीअ ते उहो प्रभाव करणु ॾियण सां जेको उहो करणु चाहे थो। प्रभु पंहिंजे वचन द्वारा असां में कमु कंदो आहे। परमेश्वर जो वचन तव्हांखे बुराईअ खां बचाए रखंदो। कंहिं चयो, बाइबल तव्हांखे पाप खां परे रखंदी ऐं पाप तव्हांखे बाइबल खां परे रखंदो। 4 वचन हाणे असां पढ़ंदासीं। असांखे प्रभुअ में तव्हां ते भरोसो आहे त जेकी जेकी आज्ञा असां तव्हांखे ॾींदा आहियूं हुन खे तव्हां मञींदा आहियो ऐं मञंदा बि रहंदव। मसीही विश्वासियुनि खे कुझु आज्ञाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। असां पौलुस जे थिस्सलुनियन खे पहिरें ख़त जे 5 अध्याय में 22 आज्ञाऊं ॾिनल ॾिठियूं। छड़ो 10 ई न पर 22 आज्ञाऊं ॾिनियूं वयूं हुयूं जेकियूं विश्वासियुनि खे मञणियूं आहिनि। यूहन्ना जे 14 अध्याय जे 15 वचन में असां पढ़ूं था त ईशुअ चयो, अगरि तव्हां मूंसां प्रेम रखो था त मुंहिंजी आज्ञाउनि खे मञींदव ऐं इहे हुन जूं आज्ञाऊं आहिनि। पौलुस खे प्रभुअ में हुन ते भरोसो हुयो। हुन हुतां जे विश्वासियुनि खे प्रभुअ जे हवाले कयो, इहो भरोसो रखंदे त उहे आज्ञाऊं मञी रहिया हुया ऐं अॻिते हलंदे बि मञींदा रहंदा। हुन जो इहो विश्वास हुयो त थिस्सलुनियन जे विश्वासियुनि जी हिकु अद्भुत गवाही हुई ऐं उहे हिन गवाही खे क़ाइमु रखंदा। हाणे 5 वचन पढ़ंदासीं। परमेश्वर जे प्रेम ऐं मसीह जे धीरज जे तरफ़ प्रभु तव्हांजे मन जी अगुवाई करे। हिकिड़े विश्वासीअ खे परमेश्वर जे प्रेम में हलणो आहे। मुंहिंजा दोस्त, अगरि अॼु तव्हां परमेश्वर जे प्रेम जे रोशनीअ में हली रहिया आहियो त परमेश्वर जो प्रेम तव्हांजे दिलि में वाहियो वञी रहियो आहे ऐं तव्हां इहो ॼाणींदा आहियो त उहो तव्हां ते प्रेम कंदो आहे ऐं पवित्र आत्मा जे सामर्थ सां तव्हां उहो प्रेम प्रकाश में आणे सघो था, छो त छड़ो परमेश्वर जो आत्मा ई परमेश्वर जे प्रेम खे असां लाइ खड़ो करे सघंदो आहे। प्रेम इहो आत्मा जो फल आहे। नैसर्गिक रूप सां तव्हां हर कंहिं ते प्रेम कोन था करे सघो ऐं न ई परमेश्वर असां खां इहा अपेक्षा रखे थो।
पौलुस फिलिपियन जे मसीह विश्वासियुनि खे लिखियो त असांजो प्रेम परखियल हुजणु खपे, जंहिंजो मतिलबु आहे त असांखे असांजे आसे पासे सभिनीनि खे प्रेम करण में सावधान रहणो आहे। असांजे इर्द गिर्द अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन्हनि लाइ असां पंहिंजूं ॿाहूं खोलूं त बि उहे असांखे दुख ई ॾींदा आहिनि। मसीह जे धीरज जे तरफ़ हिन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हांखे मसीह जे अचण जे बारे में बहस करणी आहे त उहो हुन हज़ार सालनि खां पहिरियों या पोइ या संकट जे काल खां पहिरियों या पोइ ईंदो, पर तव्हांखे मसीह जे अचण लाइ धीर सां बीहणो आहे। ओ इहा छा त अद्भुत वचन आहिनि। हाणे असां ॿिए थिस्सलुनियो जो 3 अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। हे भाउर, असां तव्हांखे पंहिंजे प्रभु यीशु मसीह जे नाले में आज्ञा ॾियूं था त तव्हां हर हिकु अहिड़े भाउर सां अलॻि रहियो जेको अनुचित हलत हले थो ऐं जेकी शिक्षा हुन असां खां पाती आहे हुन जे अनुसार नथो करे। हे भाउर, असां तव्हांखे आज्ञा ॾियूं था। पौलुस ॻाल्हि खे घुमाए कोन थो ॿुधाए। हिकिड़े विश्वासीअ खे अनुचित हलत कोन हलणी आहे। कोई माण्हू चवंदा आहिनि त असांखे अगरि हिकिड़े शराबीअ खे ख़ुशख़बरी ॿुधाइणी आहे त हुन शराबीअ सां शराब जे अॾे ते वेही हुन सां गॾु थोरी शराब पीअंदे हुन खे ख़ुशख़बरी ॿुधाइजे। इहो तरीक़ो वापरींदे हिकिड़ी जवान माई शराबी बणिजी वई। परमेश्वर चवंदो आहे त असांखे अनुचित हलत खां परे रहणो आहे, अलॻि रहणो आहे। इहो त सही आहे त असांखे हुननि खे पंहिंजी गवाही ॾियणी आहे, पर हुननि सां गॾु रही हुननि जे हद ताईं हेठि लही कोई संबंध कोन रखणो आहे। परमेश्वर असांखे इहो साफ़ ॿुधायो आहे त असांखे कंहिंजे पुठियों हलणो आहे। हाणे असां 7 वचन पढ़ंदासीं। छो त तव्हां पाण ॼाणींदा आहियो त कंहिं रीतिअ सां असां जहिड़ी हालत हलणु खपे, छो त असां तव्हांजे विच में अनुचित हालत कोन हलियासीं। हिकिड़ी कहावत आहे, साॻी जात जा पखी हमेशह गॾु ई हूंदा आहिनि। तव्हां जहिड़नि माण्हुनि सां उथंदव विहंदव, तव्हां हुननि जहिड़ा ई थी वेंदव। विश्वासियुनि खे हिन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुरिजे त उहे कहिड़नि माण्हुनि सां संबंध था रखनि, कहिड़नि माण्हुनि सां कहिड़ियूं ॻाल्हियुनि में सहभागी था थियनि। त अॼु असांजो वक़्तु पूरो थी आयो आहे ऐं असांखे हिते ई बीहणु खपे। मुंहिंजी आशा आहे त परमेश्वर जे वचन तव्हांजे दिलि में ऐं तव्हांजे मन में रोशनी आंदी आहे। हाणे मां तव्हां खां मोकल चाहियां थो। ॿिए प्रोग्राम में असां वरी मिलंदासीं। आमीन।